नौशरो फिरोज मामा के खबर ॾींदा डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जे रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां संगावती तकरार तां भान बिरादरीअ जे बिंदुरुनि में झेड़ो, लठियूं सरोटनि जो आज़ादाना इस्तेमालु लॻण करे 3 ॼणा रातोरात एहतजाज बासरनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। ठारू शाह भरिसां ॻोठ नवाज़ियो भान में संगावती तकरार तां भान बिरादरीअ जे बिंदुरुनि में झेड़ो थी पई। लठियूं लॻण करे 3 ॼणा इरफान भान, मोहम्मद याकूब अफ़ज़ल भान ज़ख़्मी थी पिया, जिन खे रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह मुंतक़िल कियो वियो। उन मौक़े ते ज़ख़्मियुनि ऐं संदसि वारसनि एहतजाज कंदे चयो त ॻोठ जे अज़ीज़नि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। अॼु बाअसरनि सरवर भान, शिराज, जुनैद, आसिफ भान ऐं ॿियनि हमलो करे असांखे ज़ख़्मी करे छॾियो आहे। अहिड़ो इतला ठारू शाह थाणे ते कयो आहे, पर पुलिस बि बाअसरनि सां ॿिटु हुअण करे असांजी हिकु न ॿुधी। उन्हनि चयो त फौरी तौर हमलेआवर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे, न त SSP ऑफिस आॾो एहतजाज कयो वेंदो। छा मसइलो थियो साईं? कंहिंसां जहिड़ो थियो? हा पुलिस केस वतो आहे? वज़ीर आला